ब्रेकिंग न्यूज़ ऐनासी नवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट के फैसले खां पोइ इलेक्शन कमीशन सॼे मुल्क में तकबंदियुनि जी शुरूआत करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इलेक्शन कमीशन जो अहम इजलास थियो आहे। इजलास में मेंबरनि ऐं सेक्रेटरी इलेक्शन कमीशन शिरकत कई। इजलास में मुल्की सियासी सूरत-हाल ते सलाह मशवरा कया विया ऐं ईंदड़ चूंडुनि ते ॻाल्हियूं थियूं। सॼे मुल्क में तकबंदियुनि जो कमु शुरू कयो आहे। मुल्क के समूरियुनि क़ौमी तोड़े सूबाई असैम्बलियुनि जे तकनि जी हदबंदी कई वेंदी। इलेक्शन कमीशन 2017 जी आदमशुमारी मुताबिक़ तकबंदियूं कंदी। तकबंदियुनि जो कमु 4 महीननि में मुकमिल कयो वञे, इहो चवणु आहे इलेक्शन कमीशन जो। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ इलेक्शन कमीशन सॼे मुल्क अंदरि तकबंदियुनि जी शुरूआत करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ न्यूज़ जे ब्यूरो चीफ कुर्बान बलोच खां। कुर्बान, कहिड़ा तफ़सील आहिनि? सुप्रीम कोर्ट के फैसले खां पोइ इलेक्शन कमीशन सॼे मुल्क में तकबंदियुनि जी शुरूआत करे छॾी आहे। बिल्कुल, सुप्रीम इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो अहम फैसलो अची वियो आहे। सुबह जो इलेक्शन कमीशन जो इजलास थियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत कई आहे। उन खां पोइ जेके बि इजलास में फ़ैसिला कया विया उन जा तफ़सील जारी कया विया आहिनि। इलेक्शन कमीशन इहो ऐलान कयो आहे त 2017 जी आदमशुमारी जी रोशनी में मुल्क अंदर क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबलियुनि जी सीटुनि जी तकबंदियुनि जो अमल शुरू कयो वियो आहे। कमीशन पंहिंजे इजलास में सेक्रेटरी ऐं ॿियनि जेके वास्तेदार अमले खे हिदायत कई आहे त तकबंदियुनि जो जेको कमु आहे उहो 4 महीननि अंदरि मुकमल कयो वञे। उन खां पोइ हतमी उहा फ़ाइल जारी कई वेंदी। उन सां गॾोगॾु हिन इजलास में इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सूबाई हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे पंजाब अंदरि मकानी चूंडुनि जे लाइ जेको ख़र्च आहे या माली ज़रूरतूं उन्हनि जी पूराई करणु, उनजी फराहमी करण जी हिदायत कई आहे। इलेक्शन कमीशन जो ही फ़ैसिलो जेको बि आहे हिकमत अमली आहे जेको ऐलान थियो आहे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ इंतिहाई अहमियत जोॻो आहे। छो त चयो थो वञे त हाणे जेको जेतोणीक हुकूमत बहाल थी वई, असेंबली बहाल थी वई ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ अदम इत्माद जी तहरीक जो अमल सुभाणे छंछर खां शुरू थींदो, पर उन खां अॻु में अॼु शाम जो वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ऐलान बि करिणो आहे, क़ौम खे ख़िताब करिणो आहे। इस्लामाबाद में ॻाल्हियूं हलनि पियूं त थी सघे थो ईंदड़ 5-6 महीननि में नयूं चूंडूं थियनि, जंहिंजे करे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान हींअर खां ई तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। ठीक है, वरी मेहरबानी कुर्बान साहब इन वाल सां आगाह करण जे लाइ।